बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। आबादगार दोस्तों, माफ़ कजो, थोड़ो असां 4-5 मिनट लेट थी वियासीं लाइव अचण में। अॼु 21 नवंबर 2025 आहे। नवाबशाह 60 माइल जी लोकेशन ते असां मौजूदु आहियूं। कणिक जो फ़सुलु आहे IV3। आबादगार दोस्तों, कुझु दोस्तनि जा सवाल कमेंट असां वटि ईंदा आहिनि। असां कोशिशि त घणी कईसीं उन्हनि जा जवाब ॾियण जी, पर मसरूफ़ियत एतिरी वधी वई जो असां लाज़मी पंहिंजा फ़सल पोखराया आहिनि, उन्हनि खे भाण कलर पाणी जा वारा हुया ऐं असां सोचूं पिया त इहे सभु शयूं गॾाए हलूं ऐं आबादगारनि खे काफ़ी बहितरीन तरीक़े सां हारी कार्ड जे बारे में या जेके हींअर मौसम रबी जी सीज़न असांजी हले पई 2025-26 उन बारे में काफ़ी असां गाइडलाइन ॾिनीसीं। कुझु नयूं शयूं आहिनि जिन ते असां इंशाअल्लाह ताला आबादगारनि जे लाइ हिकिड़ो बहितरीन प्रोग्राम खणी अचूं पिया। आबादगारनि खे हिकिड़ी सहूलियत ॾींदासीं। उन में असांजी वधि में वधि कोशिशि हूंदी त असां जेको आहे आबादगारनि खे बनी जी चकास जे लाइ हिकिड़ी बहितरीनु सहूलियत ॾियूं टंडो जाम जी लोकेशन तां। ऐं वर्कआउट उन ते हले पियो। कल्ह जीअं असां स्टेटस ॾिनीसीं, असांजो टीम वर्क हूंदो आहे ऐं काफ़ी दोस्तनि सां सलाह मशवरा करे असां उन शइ ते बि सोचूं पिया। आबादगार दोस्तों, बेनज़ीर हारी कार्ड जे बारे में ॻाल्हाईंदासीं। त ॾिसो, असां शुरू खां आबादगारनि सां खे इहा मतिलबु गुज़ारिश कयूं पिया त कोशिशि करे गवर्नमेंट जे पैसनि जे आसिरे ते पंहिंजे कणिक जो फ़सुलु तव्हां जेको आहे ख़राबु न कजो। पर हाणे कुझु शयूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि कि अहिड़ा आबादगार हुया जन वटि इहो हिकिड़ो वॾी उमेदु हुई त असां जेको आहे ईंदासीं, पैसा गवर्नमेंट जा ईंदा ऐं उन्हनि पैसनि मां असां जेको आहे कणिक पोखींदासीं। गवर्नमेंट जो बि इहो हुयो। इरफान अली जिन जी सलाम ब्रदर, वाह तव्हांजी वॾी महिरबानी। एक्चुअली लाइव में थोरो मसइलो मूंखे लॻे पियो त इंटरनेट जो अचे पियो, पर जेकॾहिं मुंहिंजो आवाज़ु सही अचे थो त इरफान साईं तव्हां मूंखे महिरबानी करे ॿुधायो त असांखे जेको आहे गुफ़्तगू करण में आसानी थिए। तारिक हुसैन, हैदराबाद में हारी कार्ड कब से चारों के। तारिक साईं तव्हांजी वॾी महिरबानी। और आपको अगर उर्दू समझते हैं तो हम आपसे उर्दू में बात करेंगे और मैं आपके सवालात की जवाब देने की कोशिश करूँगा। और लाइव में मेरी ये आवाज़, मुंहिंजी आवाज़ जेकॾहिं लाइव में तव्हांखे सही अचे थो त काइंडली उहो असांखे कंफर्म कयो, छाकाणि त इंटरनेट जा एॾा इशूज़ आहिनि ॿाहिराड़ी जे इलाइक़नि में या नंढनि शहरनि में जो असां सां मतिलबु तमामु घणा मसइला अचनि पिया। बिल्कुलु बहितरु आहे। थैंक यू इरफान, तव्हांजी वॾी महिरबानी। हाणे असांखे थोरो लोकेशन जो बि थोरो ख़्यालु करिणो थो पए न। सिज जे साम्हूं थो बीहणो पए त छो जो असांजी बैक साइड ते घर आहिनि, उन्हनि जी घरनि जी लोकेशन या घरनि जो पासो असांखे नाहे ॾेखारिणो, पर असां कोशिशि कंदासीं तव्हांखे असांजो कणिक जो फ़सुलु सिर्फ़ु ॾिसण में अचे। हाणे आबादगार दोस्तों, हिकिड़ी शइ खे जीअं तव्हां वज़ाहत करे छॾियूं त ॾिसो, हारी कार्ड जेके अचनि पिया उहे डिस्ट्रिक्ट वाइज़ कोन आहिनि। त अॼु डिस्ट्रिक्ट नवाबशाह जा ईंदा, अॼु डिस्ट्रिक्ट नवाबशाह में तहलका दौड़ जा ईंदा, अॼु डिस्ट्रिक्ट नवाबशाह में तहलका सकरण जा ईंदा, अॼु डिस्ट्रिक्ट नवाबशाह में तहलका काज़ी अमन जा ईंदा, ईअं न आहिनि। या अॼु डिस्ट्रिक्ट हैदराबाद में अचनि था, अॼु डिस्ट्रिक्ट नौशरो फिरोज़ में अचनि था, अॼु डिस्ट्रिक्ट मटियारी में अचनि था, दादू लाड़काणो जेकाबाद इन्हनि में अचनि था, ईअं कोन्हे को। एक्चुअली हीउ हिकिड़ो सिलसिलो आहे गवर्नमेंट जे तरफ़ां आबादगारनि खे सहूलियत ॾियण जे लाइ, पर जेकॾहिं हींअर जेका पोज़ीशन ॾिसूं था त आबादगारनि खे सहूलियत जे बजाए आबादगारनि खे परेशान कयो आहे। माना काफ़ी अहिड़ा आबादगार आहिनि जंहिंजा हारी कार्ड आया आहिनि, उन्हनि में ग़लति नाला
ग़लति CNIC, ग़लति नंबर, ग़लति इंफॉर्मेशन ॾिनी वई आहे। हाणे जंहिं बि आबादगार जे कार्ड में मतिलबु ग़लति इंफॉर्मेशन आई आहे उहो तव्हां सम्झी छॾियो त उहो उन खे हाली फ़िलहालु त ॾाढो परेशान कंदा, हाली फ़िलहालु उन खे मतिलबु का बि सहूलियत कोन ॾींदा। छो त गवर्नमेंट अॻु में डिस्टर्ब आहे, गवर्नमेंट जेको प्लान कयो, गवर्नमेंट जेका प्लानिंग पंहिंजी कई त असां जेको आहे तरतीब सां आबादगारनि खे पैसा ॾींदासीं। हाणे जॾहिं उन्हनि आबादगारनि खे जंहिंजा इंफॉर्मेशन, जंहिंजा डॉक्यूमेंट सही हुया, उन्हनि खे बि कोन ॾिनऊं, उन्हनि खे बि मतिलबु हू कोन ॾेई सघिया पैसा। त हाणे जंहिंजी करेक्शन आहे त हाली फ़िलहालु त उन्हनि खे स्किप कंदा। सो जन जे कार्ड में या जंहिंजी इंफॉर्मेशन रिजेक्ट थी वई आहे, हाली फ़िलहालु मुंहिंजो ज़ाती तजियो, मुंहिंजी ज़ाती इंफॉर्मेशन इहा आहे त हाली फ़िलहालु तव्हांखे परेशान कंदा। ठीकु आहे, इहा ॻाल्हि तव्हां ज़हन नशीन करे छॾियो। छो त मशीनरी या कमु करण वारा माण्हू एॾा सुस्त आहिनि। असां अॼु को थी सघे थो एग्रीकल्चर एक्सटेंशन डिपार्टमेंट ते बि तनक़ीद कयूं। ॿी ॻाल्हि इहा आहे त जेके आबादगार असां खां बार बार सुवाल कनि था त असां वटि अञा मैसेज कोन आयो आहे, असां वटि अञा कार्ड कोन आयो आहे, या जेकॾहिं कार्ड जो मैसेज आयो आहे बैंकनि में कार्ड कोन आया आहिनि। ॾिसो, जेकॾहिं तव्हांजे सिंध गवर्नमेंट जे 2 नंबरनि तां मैसेज आयो आहे पेमेंट जो, मैसेज आयो आहे हारी कार्ड जो, त इहो पाण वटि कंफर्म आहे त माना इहो असांखे हारी कार्ड ऐं मैसेज हारी कार्ड ऐं पैसा ज़रूरु ईंदा। एग्रीकल्चर एक्सटेंशन डिपार्टमेंट छा कयो आहे, इहा सॼी जेका आहे इंफॉर्मेशन तव्हांजी रेवेन्यू डिपार्टमेंट खे ॾिनी आहे। रेवेन्यू डिपार्टमेंट वारा आस्ते आस्ते तव्हांजा अपडेट कंदा था वञनि। ठीकु आहे, हाणे जीअं जीअं मथे डेटा चढ़ंदी थी वञे, असांखे इहा ख़बर पई त जेको गवर्नमेंट सॉफ्टवेयर जंहिं ते कमु पई करे, उन सॉफ्टवेयर मतिलबु हुननि सां अहिड़ो धोखो कयो जो उन सॉफ्टवेयर कमु न कयो। सो हाणे जॾहिं हिकिड़ो सिस्टम ई डिस्टर्ब थी वियो त माना आबादगारनि खे ग़लति इंफॉर्मेशन वई हली। जॾहिं बि आबादगार दोस्तो रेप्लिकेटेड फाइल हूंदा आहिनि जंहिंमें इंफॉर्मेशन तव्हांजी तमामु घणी इंफॉर्मेशन हूंदी आहे, 7-8 कॉलम हूंदा आहिनि इंफॉर्मेशन जा, या 10 खां मथे कॉलम हूंदा आहिनि, ऐं उहो फाइल मुख़्तलिफ़ माण्हुनि ॾे वेंदो आहे। त उतने में छा थींदो आहे, हिकिड़ा अहिड़ा हैकर्स ईंदा आहिनि जो आबादगारनि खे ग़लति मिसगाइड करण जे लाइ उन्हनि जी डेटा करे हू पंहिंजे मफ़ाद जे लाइ आबादगारनि खे ग़लति नंबर तां, ग़लति हिकिड़े सोर्स खां मैसेज या का इंफॉर्मेशन मोकिलींदा आहिनि, जीअं आबादगारनि जे विच में हिकिड़ो तासुर ग़लति अचे ऐं माना हू डिस्टर्ब थियनि। ऐं उहे जेकॾहिं उन मैसेज खे फॉलो कनि, उन नंबर खे फॉलो कनि, त उतां हू पंहिंजो जेको आहे मफ़ाद जी ॻाल्हि, पंहिंजे जेको आहे आबादगारनि सां धोखो फिराट करे वञनि। इन्हनि शयुनि खां बचंदा कयो। हाणे हिकिड़ी ॻाल्हि असां तव्हांखे इहा तसली ॾियूं था, मक़सदु गवर्नमेंट पंहिंजे में नाकाम वई आहे, पर गवर्नमेंट जी अञा बि इहा प्लानिंग आहे त आबादगारनि खे सहूलियत ॾिनी वञे। फील्ड सही नज़र अचे पई। इरफान जी थैंक यू। घोटकी डिस्ट्रिक्ट के कब आएंगे। हाणे तव्हांजे सवालनि जे जवाब ॾियूं था, पोइ पाण जेको आहे ॿी डिस्कशन पोइ कयूं था। हेल्पलाइन नंबर आहे त ॿुधायो। अदा हेल्पलाइन नंबर गवर्नमेंट जी तरफ़ां ॾिनल आहे, मुंहिंजे पोस्ट ते वेंदो, मां पंहिंजे पेज ते कयो आहे, उतां तव्हां मिलंदो। ईअं कंहिं बि नंबर ते तव्हां राब्तो न कयो। घोटकी डिस्ट्रिक्ट के कब आएंगे, डिस्ट्रिक्ट वाइज़ का बि इंफॉर्मेशन कोन्हे को, इहा तव्हांखे ॿुधाए छॾियूं। आवाज़ु क्लियर आहे। कमर महर थैंक यू साईं, तव्हांजी वॾी महिरबानी। सो मुज़फ़र नूंदानी महिरबानी। हाणे सवाल तव्हांजा घटि आहिनि, इन करे पाण हाली फ़िलहालु हारी कार्ड खे छॾे करे कणिक जी जिन्स आई हुई थिरी ते ॻाल्हायूं था। आबादगार दोस्तो, हीअ असांजी पोखी थियल आहे 8 नवंबर 2024 ते, 25 ते 2025 ते। अॼु अलाए शुक्र आहे 21 नवंबर आहे, पर हिन खे हीअ असांजो हारी वेठो आहे। इहो मूंखे हीअ बनी खोटरे करे ॾेखारे पियो त हिन में अञा ताईं माना रेज आहे ऐं ॿिज निकिरे पियो थो। हीअ जेको आहे हिन में आहे रेज आहे। सो हाणे हिन खे इंशा ताला असां पाणी ॾींदासीं। ॿियो जेको असांजो जुमे ते पाणी जो वारो ईंदो, असांजी कोशिशि आहे त हिन खे IV3 खे असां पहिरियां शुरू में जेको ॾिनो आहे इनपुट्स ॾिना आहिनि, DAP हिन खे ॾिनी आहे। नवाबशाह 60 माइल जी लोकेशन ते असां पंहिंजे आबादगारनि खे IV3 जी सहूलियत ॾींदासीं। हिन खे असां भरपूर ॾींदासीं
इनपुट्स पहिरें पाणी ते ज़िंक ॾींदासीं, ह्यूमिक एसिड ॾींदासीं, पोटाश ॾींदासीं। शुरूआति में बि इहे शयूं ॾिनियूं आहिनि असांजी वीडियो में, यूट्यूब ते या हिन पेज ते असांजी पियल आहे। आबादगार दोस्तो, IV3 हिकिड़ी अहिड़ी जिन्स आहे जेका तव्हांखे पोखी खां वेंदे जेसीं ताईं हू मिच्योर नथी थिए, जेसीं ताईं हू पंहिंजो रंग मतिलबु बिल्कुलु पचण वारी सूरत में नथी अचे, तेसीं ताईं तव्हांखे जेसीं ताईं कणिक साई आहे तव्हांखे इहा ख़बर न पवंदी त असांजी कणिक जेका आहे उनखे यूरिया जी ज़रूरत आहे या न आहे। छाकाणि त असांजी ही कणिक जो कलर लश्करी न आहे, ठीकु आहे। त असांजी कणिक मतिलबु मुसलसल असांखे ईअं ॾेख ॾींदी, इहो असांखे तासुर ॾींदी त मूंखे यूरिया जी ज़रूरत आहे कोन। पर इन ॻाल्हि में मुंझणो कोन्हे को, इन ॻाल्हि में जेको आहे असांखे परेशान न आहे, माना जेको आहे इहा ॻाल्हि न आहे करणी त हिन खे यूरिया जी ज़रूरत कोन्हे को, कणिक साई बीठी आहे। बूटो जेतिरो साओ हूंदो आहे त उहो असांजो फोटोसिंथेसिस जो अमल तेज़ कंदो आहे, सिज जी रोशनी मां पंहिंजो खाधो सही तयारु कंदो आहे। जर्मिनेशन तव्हांजे साम्हूं आहे, थोरो असां जेको आहे पंहिंजे कैमरा खे सिज जे अपोज़िट साइड कंदासीं त जेको आहे तव्हांखे ख़बर पए त हिन जी जर्मिनेशन कीअं थी आहे। जर्मिनेशन सुठी आहे। रोड वारी साइड या रस्ते वारी साइड जेको आहे उते कुझु ईअं सम्झो त असांजा मिसाल 3 या 4 ॿारा एकड़ मां ठहियल आहिनि, 3 या मतिलबु 4 ॿारियूं एकड़ मां ठहियल, त इन साइड ते सेलिनिटी जो पोर्शन आहे, इते असांजी जर्मिनेशन तमामु घटि थी आहे। पर इहो हिकिड़ो नंढो पीस आहे न, जेकॾहिं मिसाल जेकॾहिं रस्ते खां असां 3 या 4 फुट कयूं या जेकॾहिं 5 फुट उते कयूं त इहो असांजो माना 2 वेसा थी वेंदा। इन जो इशू कोन्हे को, ओवरऑल जर्मिनेशन तव्हांजे साम्हूं आहे। ऐं सिकंदर टालपुर सर डिस्ट्रिक्ट नौशहर फिरोज में अञा ताईं सब्सिडी शुरू न थी आहे। हा सर, हाणे ईअं आहे त ॾिसो, हर ओवरऑल डिस्ट्रिक्ट में सिकंदर ओवरऑल जेके बि डिस्ट्रिक्ट्स आहिनि उन्हनि में ईअं सम्झो, मां सम्झां थो त 10% आबादगारनि खे बि पेमेंट कोन मिली आहे, ठीकु आहे। हाणे जेकॾहिं मिसाल 4,19,000 माण्हू आहिनि पूरी सिंध में रजिस्टर्ड, हाणे 4,19,000 मां 10% माण्हुनि खे पैसा न मिलिया आहिनि, त ईअं सम्झो त असांजे इहा जेका टोटल थिए थी वञे 30-40,000 माण्हुनि खे पूरी सिंध में पैसा कोन मिलिया आहिनि। सो इहे पैसा आहिस्ते आहिस्ते हलनि पिया था, ऐं इहे पैसा उमेदु इहा आहे त इंशाअल्लाह ताला इहे पैसा ईंदा ज़रूरु। 55 अरब ख़तमु थींदा पोइ गवर्नमेंट बस कंदी, या 55 अरब ख़तमु थींदा उन खां पोइ बि गवर्नमेंट जेको आहे इहा प्रोसेस हलाईंदी। इन जो कुझु नथो चई सघिजे, गवर्नमेंट जी पॉलिसी आहे। ऐं मां तव्हांखे चयो त गवर्नमेंट असांजी शींहं आहे, वणेसि त आना ॾिए, वणेसि त बचा ॾिए, उन ते को भरोसो आहे कोन। सिंगर अली नवाज सोलंकी, अदा हारी कार्ड जब आता तब ये बैंक वाले नहीं देते। अदा हाणे असल में ईअं आहे त ॾिसो, बैंक वारनि जी ज़िम्मेवारी आहे, सिंगर अली नवाज सोलंकी साहब, बैंक वारनि जी ज़िम्मेवारी आहे। जॾहिं हारी कार्ड ईंदो तव्हांखे मैसेज बि ईंदो, ऐं बैंक वारा तव्हांखे फ़ोन करे तव्हांखे घुराए करे तव्हांखे हारी कार्ड ॾींदा। पर हाणे असल में थियो ईअं आहे त मैसेज त तव्हां ॾे अची वियो आहे, ठीकु आहे, मैसेज गवर्नमेंट जे तरफ़ां अची वियो आहे, पर बैंक में अञा हारी कार्ड कोन आया आहिनि। इन जे करे बैंक वारनि जी बि मजबूरी आहे, हू तव्हांखे प्रोवाइड नथा करे सघनि, ठीकु आहे। सो इन्हनि ॻाल्हियुनि जो ख़्यालु कयो त मैसेज असांजो आयो आहे त लाज़मी न आहे असांजा हारी कार्ड आया हुजनि, मैसेज असांजो आयो आहे त लाज़मी न आहे त असांजा पैसा आया हुजनि। इन्हनि शयुनि में कुझु देरि सवेर थी वञे, या गवर्नमेंट जी हिकिड़ी ना हली चइबी जो आबादगारनि खे मतिलबु इंफॉर्मेशन ॾेई करे हुननि खे पेमेंट कोन ॾिनी वई आहे। सो उमेदु आहे असां तव्हांजे जेके हिन पोस्ट ते सुवाल हूंदा या कमेंट हूंदा उन्हनि खे असां जेको आहे वरी ॻाल्हाईंदासीं। असांजी कोशिशि आहे त जेकॾहिं असां फी एकड़ ते 15 खां 20,000 जो ख़र्चो वधीक था कयूं, ऐं असांजी पैदावार में 10 मण घटि में घटि 10 मण, छो जो असां चऊं था त 20 मण असांजा वधीक ईंदा असांजे 20,000 ख़र्चु करण सां, इंशाअल्लाह ताला। उमेदु आहे न, रब साईं में अलाह जी ज़ात आहे, मौसमियात जी तब्दीली असां ते असरु न कयो, या असां का बि कोताही न कईसीं, महिनत भरपूर कईसीं, इनपुट्स सुठा ॾिनासीं। जेकॾहिं 10 मण घटि में घटि ऐं वधि में वधि असांजा 15 खां 20 मण जेकॾहिं असांजा पैदावार इन्हनि 20,000 ॾियण सां वधी विया,
इहा असांजी वॾी कामयाबी हूंदी। इनपुट्स कणिक जे फसल खे हमेशह सुठा ॾींदा आहिनि ऐं जेके आबादगार सुठा ॾियनि पिया उहे आबादगार अल्हम्दुलिल्लाह क्वालिटी पैदावार खणनि पिया। उहे आबादगार अल्हम्दुलिल्लाह 70, 75, 80 मण ताईं आबादी खणनि पिया। असांजो ॾिसो चवंदा आहिनि त अलाह जी ज़ात खां गुमान हमेशह वधीक करणु घुरिजे। ठीकु आहे न। असां चऊं था त 70, 75 मण असां आराम सां खणंदासीं इनशा अल्लाह ताला। बाक़ी रब जी ज़ात आहे, जेके 4 दाणा नसीब में हूंदा उहे खाईंदासीं। ॿियो अर्ज़ु इहो आहे त ॾिसो जेकॾहिं असां पैदावार वधीक नथा खणूं त मुंहिंजो तजुर्बो इहो आहे त पोइ असां वटि हिकिड़ी शइ खे परखण जो, हिकिड़ी शइ खे ॾिसण जो, हिकिड़ी शइ ते तजुर्बे करण जो उन जा लफ़्ज़ हूंदा त असां किथे कोताही कई आहे या जंहिं इदारे असांखे जेका वैरायटी ॾिनी आहे उन में कहिड़ियूं ग़लतियूं आहिनि। इदारे जी रिकमेंडेशन जेका आहे उन ते असां जेकॾहिं पूरो नथा हलूं, इदारे जी रिकमेंडेशन ते असां जेको आहे माना इनपुट्स नथा ॾियूं, ओड़ी बनी न आहे, ओड़ो पाणी नथा ॾियूं, त इन हिसाब सां असां जेको आहे पोइ इदारे खे क्लेम नथा करे सघूं। अॼु असां तव्हांखे हर शइ लाइव ॾेखारियूं था त असां ह्यूमिक एसिड केतिरो था ॾियूं, असां पोटाश केतिरो था ॾियूं, असां जेको आहे ज़िंक केतिरो था ॾियूं। त जेकॾहिं इहे शयूं ॾींदासीं त असां इदारनि खे चवंदासीं साईं तव्हांजी हीअ वैरायटी आहे जंहिंजे लाइ तव्हां एॾो वॾो क्लेम कयो आहे त 80 मणनि ताईं ॾिए थी, 75 मणनि ताईं ॾिए थी। त इहा वैरायटी असांजी जेको आहे हींअर ॾिए त असांखे जेको आहे हेतिरे ख़र्च खां पोइ 50 मण थी। त असां वटि ॻाल्हाइण जे लाइ लफ़्ज़ हूंदा। ऐं ॿियो इहो आहे त ॾिसो जॾहिं बि असां पोटाश, ज़िंक, ह्यूमिक एसिड, सल्फर, बोरान, NP मतिलबु फास्फोरस, यूरिया ऐं गंदगाह जी दवा, पाणी टाइमली ॾियूं था, इन्हनि शयुनि जो जॾहिं असां ख़्यालु कंदासीं त असां वटि पंहिंजी बनी ते तजुर्बे करण जे लाइ हिकिड़ो बहितरीनु ज़हन ठहंदो त आया असांजी बनी में कमी आहे, असांजे ॿिज में कमी आहे, असांजे इनपुट्स में कमी आहे, असांजे मौसम जो असरु आहे। हाणे IV3 जो हिन वारे असां तव्हांखे डेटा ॾींदासीं त हिन जी प्लांट हाइट केतिरी थी थिए, हिन जा टिलर्स केतिरा था थियनि, हिन जा जेको आहे छा चवंदा आहिनि स्पाइक में ग्रेन्स केतिरा आहिनि, ग्रेन साइज़ केतिरी आहे, 1000 ग्रेन वेट केतिरो आहे। ठीकु आहे। इन सभिनी शयुनि ते असां हिकिड़ी डेटा वठंदा आहियूं त जेके आबादगार चवंदा त हीउ हेतिरो ख़र्चु करण सां तव्हांजो को फ़ाइदो कोन्हे को, त आबादगार दोस्तो बिल्कुलु फ़ाइदो आहे। इहा टेक्निकली ऐं साइंटिफिकली इहे ॻाल्हियूं तस्लीम थियल आहिनि। ठीकु आहे न। ऐं जेका वैरायटी असां तव्हांखे सम्झाईंदा आहियूं त जेका वैरायटी असांजी पैदावार वधीक ॾियण जी सलाहियत रखे थी त उनखे इनपुट्स बि असां ओड़े तरीक़े सां ॾींदासीं। हिकिड़े पहलवान ऐं हिकिड़े आम माण्हू जी खाद खुराक में वॾो फ़र्क़ु आहे, फ़र्क़ु हुअणु घुरिजे। आम माण्हू खे तव्हां ईअं जेको आहे रुखी मानी रोटी ते जेको आहे वञी मैदान में लाहींदो त उहो ईअं सम्झो धकु खाई ईंदो, मैदान न मारे सघंदो। पर जेकॾहिं पहलवान आहे उन जी एक्सरसाइज़, उन जी निंड, उन जी खाद खुराक, उन जे रहणी करणी, उन जी डाइट, उन जी वर्ज़िश, हर शइ माना रखे थी। ठीकु आहे। जेकॾहिं असां वटि गुलाबी बकरी आहे त लाज़मी गुलाबी बकरी जा नखरा, गुलाबी बकरी जी खाद खुराक, इन्हनि शयुनि जो असांखे ख़्यालु रखिणो थो पए। ऑस्ट्रेलियन ढगी असांखे जेकॾहिं 20 लीटर खीर थी ॾिए, 15 लीटर खीर थी ॾिए, 10 लीटर खीर थी ॾिए, त उन ढगी ऐं जेको आहे असांजे जेको आहे आम ढगी में तमामु घणो फ़र्क़ु हूंदो आहे। ठीकु आहे। जेकॾहिं ऑस्ट्रेलियन ढगी जो असां ओड़ो ख़्यालु न रखंदासीं त असांखे लाज़मी ॻाल्हि आहे ओतिरो हू खीर न ॾींदी। सो इहे असांजा हारी आहिनि, इहे माशाल्लाह महिनत कनि पिया। अॼु पाणी जो वारो आहे, हेॾां बि मामू अरबा वेठो आहे, तमामु महिनती हारी आहे ऐं सॼो ॾींहुं राति पंहिंजे जेको आहे इन फ़सुल ते हूंदो आहे। IV3 जो असां वटि एकड़ आहे। बाक़ी हाणे ॾिसूं था मैसेज न आयो उनजो छा थींदो। अली नवाज़ शर चवनि था, अली नवाज़ शर साईं तव्हांजी इंफॉर्मेशन कंप्लीट ईंदो। तव्हांजी इंफॉर्मेशन जो मतिलबु आहे त तव्हांजो CNIC सही हूंदो, तव्हांजो ज़मीन जो 7हों फार्म सही हूंदो, तव्हांजो अकाउंट सही हूंदो, तव्हांजो मोबाइल नंबर सही हूंदो, त इंशा अल्लाह ताला उमेद इहा आहे त तव्हांखे मैसेज ईंदो। तव्हां इंतज़ारु कयो। अली रज़ा बिरोई साहिबु, वालेकुम अस्सलाम, थैंक यू। ऐं ॿिया मैसेज मुंहिंजे ख़्याल में कोन आया आहिनि। सो हाणे असां जेके मैसेज आया उन्हनि जा कुझु जवाब ॾिनासीं। वरी इंशा अल्लाह ताला नेक्स्ट
ते ॻाल्हाईंदासीं। जेकॾहिं हिननि में तव्हांजा ईंदा कुझु कमेंट वग़ैरह ईंदा त असां हिननि खे जवाबु ॾींदासीं। सो हाणे असां पंहिंजी गुफ़्तगू खे हिते ख़तमु कयूं था। उमेदु आहे काफ़ी शयूं तव्हांखे सां सुठियूं डिस्कस थियूं आहिनि ऐं मां कोशिशि कयां थो ॾिसां असांजे मामे अरबाब खां तासुर वठां, ॾिसां उहे ॻाल्हाइणु चाहिनि था, उहे ॿिज जे बारे में छा कुझु सम्झाइनि था या न, त वीडियो में ईंदा अलाए कोन ईंदा। मामा ॻाल्हाईंदव कोन था ॻाल्हायो? मामू माशाल्लाह ॾाढो महिनती माण्हू आहे, पर चए थो असां जेको आहे वीडियो में कोन था अचूं। ऐं अलाह पाक कंदो मामो अरबाब जेको आहे जेका महिनत कई आहे, असां महिनत कई आहे, ऐं इहा महिनत जो हीउ ॿिज असांजे 60 माइल वारनि नवाबशाह वारनि दोस्तनि जे लाइ हूंदो। ऐं असां तव्हांखे दावत ॾींदासीं, असांजो इलाइक़ो नवाबशाह 60 माइल ई असांजो फील्ड ज़रूरु विज़िट कजो। तव्हां सभिनी वॾी महिरबानी। साथ सलामत, सिंध सलामत, पाकिस्तान पाइंदाबाद।